वालेकुम अस्सलाम बाबा, वालेकुम अस्सलाम। साला खुशायुक है। देख खबर ढोलन सॼो पानी मानी कढाए छॾी। हाँ पानी वानी सब निकरी होलियो। का हिकड़ी बूंद कोने न कुछ जब कोने सब कढरा छे। वॾो साहब अचण वारो अथई। विजिट ते अचे पियो। चेक कर दो ईअं न किथे पानी हुजे। न कढरा छे। साईं अचियो साईं साईं बाबा 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 साईं साईं चेयरमैन हिते तव्हां आयो? जी साईं आऊं आहियां। हाँ हाँ साईं। ओ तव्हां पानी पानी सॼो विजिट कई आहे। हिते का शइ न आहे, पानी कढराए छॾियो, सब कुछ करे छॾियो। साईं असां का फुड़ी कोन छॾी पानी जी। एतिरो असां पानी कढायो ॾींहुं राति असां हिकु करे छॾियो पानी कढाइण में साईं। जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। बाबा मीडिया वाला किथे हैं? बुरा मीडिया वालों के अच्छो बाबा अच्छो। ये हमारे चेयरमैन साहब है। आपने आवाम के लिए क्या करा है? हमने बारिश में दिन रात एक करके न सोए हम एक मिनट भी, ठीक है। हमने इतना पानी निकाला, बारिश पड़ रही थी ना, हमने खड्डे देखे ना, हमने सर्दी देखी ना, हमने गर्मी देखी। हमने ऐसी कंडीशन में ये पानी निकलवाया है। हमने अपने डीजल के पैसे अपनी जेबों से लगा के अवाम को सहूलतें दी, क्योंकि अवाम ने हमें वोट दिया। अगर हम अवाम को सहूलतें देंगे तो अवाम फिर हमें दोबारा वोट देगी। अगर ये सहूलतें हम अवाम को नहीं देंगे तो ये हमें वोट नहीं देगी। तो इसलिए हमने ये पूरी मेहनत करके एक मिनट भी नहीं सोए। जैसे बारिश पड़ी है हमने पानी इलाके का सारा निकाल दिया, एक बूंद भी पानी। आप लोग वहां से आए होंगे, यहाँ पे कोई बूंद पानी की नहीं है। सर अब आप क्या बोलोगे? जी हम यही कहेंगे कि इन जैसी नौजवान जो क़यादत है ना, वो हमें बहुत पसंद है। और माशाल्लाह दिन रात एक किया है इन्होंने। इनकी यूसी में मैंने अभी विजिट किया है, कहीं भी पानी मुझे नजर नहीं आया। हालांकि बारिश बरस रही है, लेकिन ये लगातार मेहनत से कर रहे हैं और लोगों को सहूलत दे रहे हैं, उनके दरवाजे पे ही दे रहे हैं। और बहुत अच्छी बात है और जबरदस्त काम किया है। हम इनको, इन जैसे लोगों को अप्रिशिएट करते हैं। और अगर किसी चीज की आपको जरूरत हो ना तो बेझिझक हमारे पास से ले लें। डीजल हो, मशीन हो, कहीं कोई लाइट का मसला हो, जो भी हो, आप दिन रात एक कर दें, लेकिन आवाम को सहूलत दें। इंशाल्लाह ताला हमने अभी भी आवाम को सहूलत दी है। बिल्कुल बिल्कुल। अभी आप भी इतना थक गए होगे बाबा, है ना कि मानी मानी खाना ली, आप चलो कहीं खाना वाना खाओ। जी तो तव्हां जो को मन पंजे उन मां टाउन में पानी कढाए छॾियो। जी साईं बिल्कुल। तो कहिड़े कंहिं लूसी त तूं टाउन में पानी कढरा? साईं मूं चयो त अवाम जी ख़िदमत कयूं, पानी कटायूं, अवाम खे परेशानी न थिए। अरे मत कर, अवाम जो तोखे मथे में सूर पियो आहे। तोखे ख़बर आहे करोड़ रुपया असां ख़र्च था कयूं इन सीट जे लाइ। पार्टी फंड में करोड़ रुपया जमा करूं, टिकट जे लाइ पैसा ख़र्च कयूं, इलेक्शन ते अलॻि ख़र्च थिए, ही किथां निकिरंदा? साईं मूं चयो त अवाम असांखे खटायो आहे त असीं अवाम जे लाइ कुझु सहूलत। अवाम खटायो, अवाम त 80 साल खां खटाईंदी पई अचे न। अवाम जो कमु कहिड़ो आहे? वोट ॾियणु। असांजो कमु आहे मार खाइणु। इहे त धक हूंदा आहिनि। 12 महीने बरसात थी पई, मूंखे ख़बर नहीं। तोखे चेयरमैन कयो कयां? अवाम अवाम तूं हिते घर वेठे माण्हुनि खे सहूलियतूं ॾींदे पियो। असां वटि बंगले ते चकर केरु लॻाईंदो? केरु ईंदो असां वटि? चेयरमैन कयो कहिड़े चयो त पानी कढराए छॾ? सर मूंखे हिन चयो पानी कढराए छॾ। पानी कढराए छॾ। तोखे चमचागिरी करणु कोन्हे छा? या चमचागिरी कहिड़ी करियूं? हले हलो का शिकिल गुम कयो। चेयरमैन थिया आहिनि। अरे हुन चेयरमैन जी छा पोज़ीशन आहे? सर हुन वही मुल्क मोड़े वेठो आहे। हल हल ने भागो, हुन मशीन वाला छॾे। वो भलो माण्हू आहे। वो मीह वसन गोठ बुडन माल खाइन राणा, माल खाइन राणा, बाकी छड़ीन दाना, वो माल खाइन राणा। सही सही सही। ये बात है। उते गोठवा बुडन तू इन हटे गाना भी अचे। ये बाबा गोठवा बुडन तो लाइट आई कोने, डीजल आई कोने, पानी किए कढंदे वे? बाबा गोठारंगा फोड़ी कनानी तब डीजल बाटी न लियो, जनरेटर बाटी न लियो। तू हली फोड़ी कराव अचा तो तू हल, तो हली गोठारंगा पैसा वठाव अचा तो हल। ये ना वाली फोड़ी का तू अची न। आऊं बस अचा मेरे को चाहे जो कट जो तो मैं पी अचा तो तू हल हल 2 मिनट हल। चंदो तो करे, चंदे ते पानी निकरन, तू को चंदो गड कर आऊं हली तो कराई खां। मुल्क बुडंदा त मथियां खाईंदा, शहर बुडंदा त वरी असां जाने एमपी ने खाईंदा। यूसी बुडंदी त असां जे चेयरमैन खाईंदा न। हरु भरु अची तंग कर सुमई को दारे। साईं पे सदई साईं। साईं अचे भया? हां। वो नहीं मैं अब कम कई न तो बेचो गोठ बोड़ा तो पैसा मिलंदा। ताण तो पैसा ही कोना, तो मोचड़ा ताण। अरे बाबा गोठ बुडंदो त तडई फंड ईंदा न। ओ तू हुकुम कर न तो पांचो पानी भी नहीं छजूं। हां गोठ बोड़ा बोड़ा वो अचे पियो। हां साहब अचे पियो, वो दिसंदो न पो फंड मिलंदा। तकरो वन तकरो पाणारो पानी भी छडने में। ओके कर यार। ही हिते जे चेयरमैन जी खबर ही कोन थी पए त अच्छी आहे किथे।
साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम बाबा, वालेकुम अस्सलाम। प्यार ताला खुशायो खैर बाबा, ॾियो हालल ताम जी ही टाउन सॼी ॿुॾी पई आहे, छा चक्कर आहे? साईं लाइट आई कोने, अॼु 4 ॾींहं थियो आहे, असां वापदारनि खे चई चई थका आहियूं। वापदार चवंदा हितां ट्रांसफार्मर फाटल आहे, हुतां तार किरियल आहे, केॾांहुं वञूं? आस्ते आस्ते मीडिया वाला गड आ जाओ बाबा, आ जाओ आ जाओ। आपने बरसात का पानी क्या क्या किया? भाई हमने बहुत कोशिश की है पानी निकालने की, मगर एक पानी निकालते हैं दूसरा आ जाता है इधर। क्या करें, गलियों भरी हुई हैं, अभी क्या करें, लाइट भी नहीं है और जनरेटर हम चलाते हैं तो बारिश आ जाती है, फिर बंद करना पड़ता है। क्या करें, अभी मेहनत तो कर रहे हैं, बस हमारा नसीब है, अभी क्या कर सकते हैं हम सब। साहब आप कुछ बाबा, आप देख रहे हो कि जिस तरह हमारे चेयरमैन साहब ने बताया कि यहाँ का लाइट का मसला है और डीजल का मसला है, इनको करते हैं, डीजल वीजल देते हैं, मशीनें वशीनें पहुंचाते हैं, लेकिन मेरे ख्याल में आप चल चल के थक गए हो। बाबा तमा हेड़ा अचो, नहीं बाबा हेड़ा अचो बाबा, पुट पुट हेड़े के वठी वञो मानी मानी घर चाय पानी को बिस्किट बिस्किट। आप चले आप चले आप चले बाबा, छा मसलो आहे तव्हांजो? साईं पानी निकिरे ई नथो, छा करूं बस। वाह जो कम कयो अथव, ये असांजे तरफ़ां इनाम अथव, वो मीडिया वारा हुया सम्झो, ही गिफ्ट आहे तोखे, तो जहिड़ा चेयरमैन असांखे खपनि। माना पानी बीठो हुजे, टाउन सॼी ॿोड़े छॾियो, ओड़े छॾिया। ॿोड़े छॾियो। ऐं तूं हीअं कर, शाम में बंगले ते बाबा हिनखे 100 लीटर जी पर्ची ॾिजांइ ऐं डीज़ल जी। अच्छा ठीकु आहे बाबा, सव जे अॻियां ॿ ॿुड़ी ॿियूं वधाए छॾिजांइ, पाण करे वठंदासीं, सम्झी वञ किसे खे। असां सम्झी वियो साईं। तो जहिड़ा चेयरमैन असांखे खपनि बाबा, कमाऊ पुट असांखे खपनि। इलेक्शन में जेके ख़र्च कया आहिनि हितां ई निकिरंदा आहिनि, बस हितां निकिरनि। वधीक बाक़ी 3 गलियूं बचियूं उहे बि ॿोड़ाए थो छॾिया, नहीं मगे चई सफ़ा। जान छॾा उन्हनि मां, ट्रांसफार्मर घणा हलंदा पिया? मूं वटि तक़रीबन 4 हलनि पिया, अञा हलनि पिया? हा। इहे केॾी महिल धमाका ॾींदा? बस ये जो तो छोकरनि खे चवां ई माना ठड़ा कयूं था। ऐं मशीनूं जीअं अचनि न, स्पार ते मशीनूं पहुचाए छॾिजांइ, बस डीज़ल जी फुड़ी न हुजे, खाली तो कर खाली पयूं हुजनि, जेको अचे अचे बस हले थी, बस बस सिख। बस की याद हाणे पानी न खुटंदो, ये मशीनूं भी पयूं हूंदियूं, ये वापडा सब बंद हूंदा। बस इसके ॿुधेव, तुंहिंजी कोन थो ॿुधे। साईं मुंहिंजी हुकिड़ो ई चवांसि तो न, ओॾी महिल दर्ज करायो, हा पर सॼो कमु इन जो आहे। हा बस अहिड़ा तो जहिड़ा कमाऊ पुट हूंदा, सियासत कनि तो जहिड़ा। बस तव्हां छुटा पानी असले ॻोठ में ॾिसंदे त ईअं खटूं तरंदियूं, गोॾे गोॾनि ते माण्हू था हलनि। बस शाख खे बि हणाया थो। बाबा कट शाख खे हणा, जीअं खपे तीअं कर, ॻोठ बोड़ा राज बोड़ा ईंदे तॾहिं असांजे बंगले ते सलामी भरण ईंदा न। अरे तूं छटी खे त हेॾे करनि था पंहिंजे मथां तॾहिं त असां वटि माण्हुनि जी रश थींदी, तॾहिं त माण्हुनि खे ख़बर पवंदी त असां जहिड़ा लूसी बि चूंडजी आया आहिनि। साईं बस शाख जेका आहे न पलटे पई, वञो तो उनखे हिकिड़ो कट हणाया, कलाक खां पोइ मुल्क हीअं जीअं खपे तीअं कर, माण्हुनि जी बंगले ते रश हुजे। बस इंशाल्लाह शाम जो तव्हां वटि रश हूंदी, बस, को बि ॻोठ न छॾिजांइ, पासे वारा ॻोठ सभु ॿोड़ाए छॾियो। हू त चेयरमैन बेकार हुयो, सॼो माल पाणी कढाए छॾियईं, उनजा फंड जे असां हड़प करे छॾींदासीं। बस साईं शाख खे हणाया तो कट। हा वारो कर बाबा, वारो कर। हेड़ा चेयरमैन ॿ टे थी कट, हेड़ा हुजनि न, माल त ॾिसे खाइबो न। हा बस तव्हां छुटा बस करे जी सीधी छा पियो थिए न, उहो बि माना मुल्क ॿोड़े वेठो आहे। हल लोॾा थल। महिरबानी साईं, महिरबानी। बस जो तो असां जीअं ई ॾिसजी ॿार खे मोकिलिया तो नानाणे, विया तो घर में अकेलो करिया तो मुल्क सॼे खे छर। ऐं वरी ॾिजां पियो त मतां मुंहिंजी करे बेइज़ती, पर 5000 रुपया मिली विया। अहिड़ा 4-5 ॻोठ ॿिया पोइ ॿोड़ाए था, जेके मुंहिंजी यूसी में हुजनि न हुजनि, उन्हनि खे पोइ मुल्क खे हलाए थो अचां।